अस्सलाम वालेकुम अमर ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कुराई। ख़बर शामिल कंदासीं मठियारी मां त मठियारी पुलिस एडिशनल ऐं सेशन जज जे हुकुमनि बाद मठियारी भरिसां अंसारी फार्म हाउस ते छापो हणी ज़मींदार पारां नाहक बांधी बयल 33 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो। मठियारी पुलिस मूजिबि त फरियादी शामू कोहली डिस्ट्रिक्ट एडिशनल सेशन जज मठियारी जी अदालत में दरख़्वास्त ॾिनी त ज़मींदार हबीबुल्ला मेमून असां खां 12 महीना कोहरियो करायो आहे। कोहरे जो एवज़ो घुरण ते असांखे ज़बरदस्ती क़ैद कयो आहे, जंहिं बाद मठियारी पुलिस अंसारी फार्म ते छापो हणी 33 माण्हुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। बाज़ियाब थियलनि में सीता, डियालो, चांगो, कंगो, नैना चांदनी, भालू, रामी ऐं ॿिया शामिल आहिनि। बाज़ियाब थियलनि जो चवणो त असांखे हबीबुल्ला मेमून जेको ज़मींदार जो ख़ासि माण्हू आहे उन असांखे नाहक बांधी बणाए रखियो हो। असां 33 माण्हू गॾु कमु कंदा हुआसीं ऐं हबीबुल्ला असांखे सिर्फ़ 100 रुपया रोज़ानो ॾींदो हो। पुलिस मूजिबि त बाज़ियाब थियलनि खे सुभाणे कोर्ट में पेश कयो वेंदो। ख़बर शामिल कंदासीं आदिलपुर मां त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जे लतीफ़ी राग जी महफ़िल दी सुपीरियर मॉडल स्कूल आदिलपुर में थी गुज़री। महफ़िल में फ़कीर कंबर खासकेली, अनवर खासकेली, शहमीर खासकेली जन शाह साहब जे 3 सुरनि ते राग कयो ऐं फ़कीर कंबर खासकेली जन जो चवण हो त शाह साहब जेको हिकु सूफ़ी शाइर हुयो, हिन जो पैगाम झरझंग पहुचायो वेंदो, छो त शाह साहब जो पैगाम अमन जो पैगाम आहे। महफ़िल प्रोग्राम द सुपीरियर मॉडल स्कूल आदिलपुर जे प्रिंसिपल सदाम कलवड़ पारां मुनक़द कई वई, जंहिंजा महिमान ख़ासि उस्ताद उबैदुल्ला कलवड़ ऐं सैयद आरिफ हुसैन शाह, उस्ताद हामिद अली कलवड़, महबूब काज़ी, निसार अहमद लांगा ऐं मोज़िज़ माण्हू ऐं स्कूल जा शागिर्द मौजूदु हुआ। जॾहिं त साफ़िन में सचल प्रेस क्लब आदिलपुर जो सदर माजिद अली कलवड़, फरमान अली लगारी, सागर अवासी, अली हसन महर, खलील अहमद कोलाची, मोहम्मद ईसा ऐं अब्दुल हमीद दायो ऐं निसार अहमद थई मोहिन अबड़ो पिण शिरकत कई। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माछुलो मां त मेहड़ जे 3 ॼणनि जे क़तल केस जी ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी। मेहड़ में क़तल 3 ॼणनि यूनियन काउंसिल चेयरमैन खरम अली चांडियो ऐं संदसि पुट मुख्तियार ऐं भाउ काबिल चांडियो जे क़तल केस जी ॿुधणी ATC कोर्ट मीरपुर माछुलो में जज मोकल ते हुजनि करे ॿुधणी न थी सघी। सरदार खान चांडियो, बुरहान चांडियो ऐं ॿिया जवाबदार पेश न थिया। अमरुबाब चांडियो ऐं पेशीअ ते पहुती ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी कई वई आहे। अमरुबाब चांडियो कोर्ट 12 पेशीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे आज जो हियरिंग थी उसमें हम अपियर हुए हैं, पर जज साहब जो हैं वो छुट्टी पे हैं, वो अपियर नहीं हुए हैं, तो उस हवाले से हमारा जो केस है 2 मार्च तक एडजर्न हुआ है। तो मैं यही मैसेज दे रही हूँ, बार बार मैं यही कहती हूँ कि मेरा जो है पाकिस्तान की अदालतों पे मुकम्मल यकीन है, पर पाकिस्तान की अदालतें में थोड़ा इस हवाले से थोड़ा मायूस कह सकते हैं, मायूस भी हूँ कि अदालतें जो है वो अपना फ़र्ज़ नहीं निभा रही। वो इसलिए क्योंकि 2 सालों से मैं एक बच्ची होकर दर बदर हूँ, पर मुझे इंसाफ नहीं मिला। पर मैं यकीन रखती हूँ फिर भी अदालतों पे, क्योंकि मुझे पता है कि कानून जो है कोई कितना भी बासर क्यों ना हो, पर वो कानून से बढ़कर नहीं है। हिन चीफ जस्टिस खे अपील कई त केस जो नोटिस वरितो वञे त जीअं ही केस जल्द उकलायो वञे। जेकॾहिं फेयर ट्रायल थियो त सरदारनि खे ज़रूरु सज़ा ईंदी। हिन धमकियुनि जे हवाले सां ATC कोर्ट जे जज रेंजर्स खे ख़त लिखियो त सिक्योरिटी फराहम कई वञे, पर रेंजर जी सिक्योरिटी नाहे मिली सघी। अपील कयां थी त रेंजर जी सिक्योरिटी ॾिनी वञे त केस खे सुस्तीअ सां हलायो पियो वञे। सरदार खान चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फरियादी धुर खे कंहिं बि धमकियूं नाहिनि ॾिनियूं, रुगो कूड़ ॻाल्हायो पियो वञे। मीडिया ते अचण जे करे ईअं कनि पिया। उमरबाब खे मीडिया में जलूस करण लाइ टाइम आहे, पर हिते कोर्ट में पेश थियण लाइ टाइम नाहे। ख़बर शामिल कंदासीं सिजावल मां त SSP सिजावल स्वाई अज़ीज़ टालपुर जी गुटका फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई। सिजावल जे मुख़्तलिफ़ शहरनि में मंशियात ऐं गुटका फ़रोशन जूं गिरफ़्तारियूं। CIA इंचार्ज मुश्ताक ब्रह्मानी जे दौड़ शहर भरिसां कांधड़ा स्टाफ वटि ॻुझे इतलाह ते छापो हणी गुटका मटीरियल सप्लायर रशीद सुमरो खे सुज़ुकी सुमेद गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार वटां 20 बोरियूं कुतर सुपारी सफ़ीना बरामद करे दौड़ थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। होॾां CIA इंचार्ज मुश्ताक अहमद ब्रह्मानी जो मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई जो सिलसिलो पिण तेज़ीअ सां जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।
अस्सलाम वालेकुम, अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं सखर मद सिविल सोसाइटी सखर पारां मेयर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जे करप्शन करण ऐं सखर शहर खे खंडरात बणाइण ख़िलाफ़ दादू चौक ते मुंहुं कारो करे अनोखो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ इशफाक भट्टी, इमरान अली शाह ऐं ॿियनि चयो आहे त पीपी जो मेयर अरसलान शेख शहर जे तरक़ियाती कमनि जी आड़ में करोड़नि रुपयनि जी करप्शन करे सखर खे तबाहीअ जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। सखर जूं मुख़्तलिफ़ रोडूं उखड़ियल हालत में आहिनि। सखर शहर खे खंडरात बणायो वियो आहे। अहिड़ी करप्शन जो नेब सखर ऐं ॿिया इदारा अरसलान इस्लाम शेख ख़िलाफ़ कार्रवाई करे हड़प थियल रक़म वापसि करे सखर शहर मथां ख़र्च कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।